नाज़रीन, हैदराबाद में डेंगू वायरस में मुब्तला वधीक हिकु मरीज़ फ़ौत थी वियो आहे, जंहिं बाद फ़ौतुनि जो अंग वधी 26 थी वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदा मेहरान टीवी जे रिपोर्टर सलीम मलाह खां। जी सलीम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद ऐं हिनजे पसगिरदाई वारनि इलाइक़नि में डेंगी जा जेके वार आहिनि उहे हिन हफ़्ते ताईं जारी आहिनि। डेंगी में मुब्तला हिकु वधीक जेको मरीज़ आहे उहो फ़ौत थी वियो आहे, जंहिंखां फ़ौतुनि जो जेको अंग आहे उहो वधी ऐं 26 थी वियो आहे। सिविल अस्पताल हैदराबाद में डेंगी में मुब्तला लतीफ़ाबाद वासी जेका आहे उहा फ़ौत थी आहे। नसीम बेगम जंहिंजी उमिरि 70 साल ॿुधाई पई वञे, उन खे जेको आहे डेंगी सबबि दाख़िल कयो वियो हुयो, जेका फ़ौत थी वई आहे। हुन खां पोइ फ़ौतुनि जो जेको अंग आहे उहो वधी 26 थी वियो आहे, पर जेके सरकार आहे उहो इहो मञण लाइ बिल्कुलु बि तयारु न आहे त हैदराबाद में डेंगी जा जेके आहिनि उहे 26 जेके माण्हू आहिनि उहे हिन वक़्त ताईं फ़ौत थिया आहिनि। जी सलीम, अवां जी महिरबानी।